सरहद में खबर ईंदड़ सरहद में प्याज जो परणो कंदड़ कचे जे लाइ के नांगबाज नौजवान नारी सैदिया जाचड़ के गोठ भाऊ चाचड़ मां पुलिस हथ करे वरतो है। नारी मथा तशद्दुद थियल है। नारी सैदिया चाचड़ कुछ वक्त पहिरियां बिरादरी जे नौजवान जाहिद चाचड़ सां पसंद जी शादी कई हुई। नारी सैदिया चाचड़ के राडियुनि ज़रिए वापस कराए अला वरायो चाचड़ सां शादी कराई वई हुई। पुलिस मूजिब नारी सैदिया चाचड़ पुलिस हेल्पलाइन ते फोन करे तहफ़्फ़ुज़ जी अपील कई। पुलिस नारी के सरहद थाने ते हाणे लिकाए छॾियो। पुलिस पारां मामलो मीडिया खां बि लिकाइण जी कोशिश कई वई। नारी सैदिया चाचड़ ॿुधायो त मूंखे ज़बरदस्ती पहिरें मुड़ुस जाहिद चाचड़ खां जुदा करे अला वरायो सां परणायो वियो। तशद्दुद खां तंग थी निकिती आहियां। तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। सरहद पुलिस मूजिब नारी हरासियल आहे। केस सुभाणे अदालत में पेश करे बयान रिकॉर्ड करायो वेंदो। ज़ेरण मूजिब पुलिस मुबैना डील एवज़ नारी मथां दबाव विझी केस वापस मोकिलण चाहे थी। नारी सैदिया चाचड़ पारां दारुल अमाल मोकिले पहिरें मुड़ुस हवाले करण जो मुतालबो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।